محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإن من أهل الكتاب لمن يؤمن بالله وما أنزل إليكم وما أنزل إليهم خاشعين لله ولا يشترون بآيات الله ثمنا قليلا أولئك لهم أجرهم عند ربهم إن الله سريع الحساب. صدق الله العظيم وصدق رسول النبी الकरीम. अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो, बेशक किताब वारनि खां जंहिं शख़्स ईमान आंदो अल्लाह जे मथां वमा उनज़िल इलैकुम ऐं उन जे मथां ईमान आंदी जेको तव्हांजे मथां लाथो वियो आहे, यानी तव्हांजे मथां नाज़िल कयो आहे। इन मां मुराद क़ुरान पाक ऐं किताब वारो कंहिंखे चइबो आहे जेको तौरेत शरीफ़ वारा आहिनि, इंजील ऐं ज़बूर वारा आहिनि। अॻियनि नबियुनि जी उम्मत जे अंदरि उहे दाख़िल आहिनि। उहे पंहिंजे नबी ते ईमान ऐं पंहिंजे किताबनि जे मथां ईमान सां गॾो गॾु लाज़िम आहे त उहे अलाह जे क़ुर पाक जे मथां बि ईमान आणे। वमा उनज़िल इलैहिम जेको उन्हनि जे तरफ़ लाथो वियो आहे उनखे बि मञनि था। महबूब जेको तुंहिंजे मथां क़ुर पाक लाथो वियो आहे उनखे बि मञनि था। ख़ाशिईन लिल्लाह, अलाह जे वास्ते ख़ौफ़ बि कनि था, रब खां ॾिजनि था। ला यश्तरून बि आयातिल्लाह समनन कलीला, थोरनि पैसनि जे अंदरि अलाह जी आयतुनि खे विकिणनि बि कोन था। उलाइक लहुम अजरुहुम इंद रब्बिहिम, उहे तवजो उन्हनि जे वास्ते अजुर आहे उन्हनि जे रब वटि। इन अल्लाह सरीउल हिसाब, ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तकिड़ो हिसाब कंदड़ आहे। या अय्युहल्लज़ीना आमनु अस्बिरू वसाबिरू वराबितू वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून, हे ईमान वारो सब्र कयो। वसाबिरू, ऐं सब्र जे अंदरि हिक ॿिए खां अॻिराई कयो। यानी सब्र जे अंदरि अहिड़ा इस्तक़ामत जी माना आहे हिते, यानी क़ाइमु रहणु सब्र आहे, दीन जे मथां क़ाइमु रहणु सब्र आहे, कॾहिं बि उन खां हटो न। राबितू मां मुराद पंहिंजी सरहदुनि खे संभालियो, यानी जेके हदूं तव्हांजे सल्तनत ऐं तव्हांजे मुल्क जूं आहिनि उनखे ॾींहुं राति संभालियो। इन जो केरु तव्हांजे मथां गारत करे, केरु तव्हांजे मथां हमिलो करे। वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून, ऐं अलाह खां टिजंदा रहो तव्हांजो तव्हां कामयाब थी। मथी आयत सगरी जेका पहिरीं पढ़ी वई इन जो ख़ासि नुज़ूल मुफ़स्सिर इकराम लिखियो आहे। नजाशी बादशाह, तव्हां ॿुधो हूंदो, जंहिंजो नालो हमहमा हुयो, ईसाई मज़हब रखंदड़ हुयो। जॾहिं मकी पाक जे अंदरि अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूवत फरमायो त मिट माइट अज़ीब क़रीब मकी पाक जा जेके बि हुआ सभु दुश्मन बणिजी विया। अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नुक़सानु पहुचाइण लाइ हर वक़्तु तयारु रहंदा हुआ। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात अल्लाह जी हिफ़ाज़त में हुया। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कुझु मर्दनि कुझु औरतुनि ईमान आंदो, उन्हनि जे मथां बि सख़्ती हुई। एतिरा त उहे बेज़ार थी पिया जो उन्हनि खे निजात जो रस्तो कोन पियो मिले। उहो चइबो आहे हिकिड़ी हिजरत आहे, यानी मुल्क छॾे वञणु, जुदा थियणु। अल्लाह जे महबूब जी बारगाह में अची अर्ज़ु कयो, साईं हाणे असां त ॾाढा तंग थी विया आहियूं, भला असां पंहिंजो मुल्क छॾियूं, इजाज़त ॾियो। हे त असांखे न निकिरणु था अचनि न रहणु था अचनि। अल्लाह जे महबूब उनखे इजाज़त ॾिनी। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु उनजी क़ियादत फरमाई। तक़रीबन 80 मर्द ऐं औरतूं मके पाक खे छॾे निकिरी पिया। उहे काॾे विया? हिन नजाशी बादशाह वटि विया। नजश हिकिड़ो इलाइक़ो अरब खां ॿाहिरो समुंड जे रस्ते सां, इहे हिनखे चइबो आहे हिजरत ऊला, यानी अल्लाह जा महबूब पाण मके पाक में मौजूदु हुया। बाक़ी साहबनि खे मोकिलिनो त तव्हां वञो, तव्हांखे तकलीफ़ जेकॾहिं आहे त तव्हां उन जॻह ते वेहो जंहिं जॻह ते तव्हांखे आराम मिले, हिफ़ाज़त मिले। पोइ हीअ उन नजाशी बादशाह वटि वञी पनाह वरिताऊं, जंहिंमें हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जो भाउ हज़रत जाफ़र तयार बि हुयो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्याणो हज़रत उस्मान गनी बि हुयो। पोइ जॾहिं उते पहुता त मुशरिकनि उन्हनि जी मुखालफ़त शुरू करे। इहे जेकॾहिं आया थो इहे भाॻियल आहिनि,
इन्हनि नओं दीन अख़्तियार कयो आहे, उन्हनि फितनो विधो आहे, मुंहिंजी बादशाह खे उन्हनि वरगलायो, मके जा माण्हू मोकिले त इन्हनि खे इनखां मोटाए त इन्हनि खे असां पंहिंजो ग़ुलाम बणायूं, इन्हनि खे तजद्दुद कयूं। पोइ जॾहिं उहे उते पहुता त बादशाह जेको हुयो समझदार हो, जेकॾहिं कंहिं माण्हू वटि का दरख़्वास्त पहुचे त जल्दी फ़ैसिलो न करे, सोचिजे, गौर कजे, ॿुधिजे। पोइ बादशाह हुनखे घुरायो त तव्हांजे मथां हीअ इल्ज़ाम आहिनि, इहे माण्हू आया आहिनि त तव्हां फ़सादी आहियो, तव्हां झेड़ो करे पोइ आया हो, तव्हां हिकिड़ो अहिड़ो दीन अख़्तियार कयो आहे जंहिंमें फितनो आहे। पोइ उनजी वज़ाहत जे अंदरि असहाब किराम महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन अख़लाक़ खे, उन दीन खे, इस्लाम खे पेश कयाऊं। हिन ॻाल्हि हिन में तूं ख़राबी ॾिसे कॾहिं आहे त असां ॾोही आहियूं। ख़ुशूसन उन जे अॻियां सूरत मरियम बि पढ़ी वई, जिन हज़रत जाफ़र तयार सूरत मरियम पढ़ी, जंहिंमें हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे अमड़ जो क़िसो हो, जॾहिं पढ़ी त उनजी अखियुनि में पाणी अची वियो, क़ुर पाक में असरु हुयो। पोइ जेको अलाह खे मंज़ूर हो एतिरा ॾींहं सहाबी सगुरा उते महफ़ूज़ रहिया। पोइ वरी ख़ैर सां वरी हिजरत सानी जॾहिं थी मदीने पाक जी, एसि ताईं वरी पोइ मोटी आया। पोइ वरी सभु जो सभु गॾिजी मदीने पाक ते हलिया। हाणे उहो जेको नजाशी बादशाह जे साहबनि खे, महबूब के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ुलामनि खे पनाह ॾिनी, जॾहिं अलाह जो महबूब मदीने पाक में तशरीफ़ फरमा थियो त उनजो उते इंतकाल थी वियो, वफ़ात करे वियो। जॾहिं वफ़ात करे वियो त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब खे इतलाह ॾिनो, नजाशी गुज़ारे वियो आहे। ईसाई मज़हब वारो माण्हू हुयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबनि खे वठी जन्नतुल बकी वारे पासे ॾे तशरीफ़ फरमा थिया। पाण फरमाए त तव्हां सिफ़ूं ॿधो त मां नजाशी बादशाह जे जनाज़े जी नमाज़ पढ़ाया। नजाशी घणो इलाइक़ो परे हो, पर मदीने पाक में अलाह जे महबूब उन नजाशी जी नमाज़ पढ़ाई आई, नजाशी बादशाह जी पढ़ाई आई। उनजे मथां ईसाइनि अहल किताबनि एतिराज़ वारियो त तूं कॾहिं नजाशी बादशाह ॾिठो ई कोन्हे को, तव्हांजी मुलाक़ात ई कोन थी आहे, त तव्हां उनजे मथां जनाज़े जी नमाज़ छो था पढ़ो। त अलाह जे महबूब जे पढ़ण जो गर्ज़ इहो हुयो त जीअं मां इन ॻाल्हि खे वाज़ियो कयां त इहो मुंहिंजो उम्मती आहे, इस्लाम में दाख़िल थियो आहे, तंहिं करे मां मुहम्मद करीमनि जी जनाज़े नमाज़ पढ़ायां थो। उनजी सबूत जे अंदरि जेकॾहिं अलाह जे महबूब जी उम्मत में न हुजे हा, अहल किताब में हुजे हा, ॿिए मज़हब ते हुजे हा, त अलाह जो महबूब न पढ़ाया। हिकिड़ो सबूत इहो। ऐं ॿिए नंबर में इहो लाज़िम आहे शरीयत जे अंदरि त जॾहिं को जनाज़े नमाज़ पढ़ाए थो त उनजे साम्हूं मैयत जो हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं मैयत न हूंदो त जनाज़े नमाज़ न थींदी। असां वटि त हाणे फैशन थी पियो आहे, न हिकिड़ी जनाज़े नमाज़ हुते पढ़ंदा, हिकिड़ी हुते पढ़ंदा, हिकिड़ी कराची में वरी हिकिड़ी कंडियारे में, पर जनाज़े नमाज़ हिकिड़ी थींदी आहे। इहो क़तई फ़ैसिलो आहे असां हनफिन वटि बि ऐं इस्लाम जे अंदरि बि। ॿियो जनाज़ो नमाज़ इहो सियासी चइजे या ख़ुशामद चइजे, छोजो फ़र्ज़ु किफ़ाया आहे न, फ़र्ज़ु किफ़ाया हिकिड़े माण्हू जे पढ़ सां अदा थी वेंदो आहे। बसि हिकिड़े पढ़ियो, वली वारिस पढ़ियो, बसि अदा थी, फ़र्ज़ु किफ़ाया हुनखे चइबो। बाक़ी ईअं इसाले सवाब कयो, तव्हां दुआ घुरो, ख़ैरात कयो उनजे लाइ, बाक़ी ॿियो जनाज़े नमाज़ पढ़ण जी गुंजाइश न आहे। जॾहिं पोइ वरी नबू हूंदो आहे, चइबो आहे ग़ाइबाना नमाज़ थिए, ग़ाइबाना नमाज़ पढ़ूं था साईं। हाणे ॿ जनाज़े जूं नमाज़ूं इस्लाम में जाइज़ न आहिनि, त ग़ाइबाना कीअं जाइज़ थींदी? त पोइ मिसाल ॾींदासीं नजाशी जी जो अलाह महबूब पढ़ी, त नजाशी जी जो पढ़ी, नजाशी जी महबूब खे सरासम पढ़ाई आहे, हुन में को शक न आहे। पर अलाह ताला जे महबूब जे अॻियां उन जनाज़े खे आंदो वियो आहे, सहाबनि कोन ॾिठो, बल्कि अलाह जो महबूब पाण फरमाए थो पियो त उनखे जनाज़े खे मुंहिंजे अॻियां फ़रिश्ता खणी आया आहिनि, पोइ मां मुहम्मद करीम मुंहिंजे मथां जनाज़े नमाज़ पढ़ाई आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो ग़ाइबाना जो दलील कोन्हे को त ग़ाइबाना जनाज़ो थिए थो पियो, इहो सियासी जनाज़ो आहे, बाक़ी दीन जो जनाज़ो न आहे। पर अलाह जे महबूब जे अॻियां का धरती दूर न आहे। ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात जीअं खे रब खे मंज़ूर हूंदो ईअं ई करणु फरमाईंदो। त अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात नजाशी जी बादशाह जी जेकॾहिं जनाज़े नमाज़ पढ़ाई, हिकु त उन में इहो सबबु हुयो त मतां इहो शक रहिजी वञे त इहो हेॾी ख़िदमत साहबनि जी कई, पोइ बि उनखे ईमान कोन मिलियो, मुस्लमाननि जी मदद कई। अलाह जे महबूब इहो वाज़िब करे ॾेखारियो त इहो साहिब ईमान हुयो, तंहिं करे साहिबियो तव्हां बीहो त मां महबूब जी जनाज़े नमाज़ पढ़ायां थो। ऐं ॿिए नंबर में त लाज़िमन उन जनाज़े नमाज़ खे मुंहिंजे मैयत खे आंदो वियो आहे उते। जीअं हदीस पाक में उते उन जॻह ते लफ़्ज़ मुबारक रखियल आहिनि त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हबश वारी ज़मीन खे अलाह जे महबूब जे साम्हूं कयाई। हबश वारी ज़मीन खे अलाह जे महबूब जे साम्हूं कयाई ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजे साम्हूं बीह करे जनाज़े नमाज़ पढ़ाई आहे। त
त हिन में अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त पोइ किताब वारनि खां जेके अलाह जे मथां ईमान आणनि था ऐं जेको महबूब जेको तुंहिंजे मथां लाथो वियो आहे तुंहिंजे तरफ़ जेको लाथो वियो आहे उन जे मथां बि ईमान आणनि था ऐं अलाह जो ख़ौफ़ कनि था ऐं ख़ुदा जी आयतुनि खे थोरनि पैसनि जे अंदरि मटाइनि नथा उन्हनि जे वास्ते रब वटि अजुर आहे त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक खे नाज़ुल फरमाए इन जी वज़ाहत फरमाई त नजाशी जेको आहे सो ग़ैर मुस्लिम न हुयो उहो मुस्लमान हुयो अलाह जे महबूब जे मथां जेका नमाज़ पढ़ाई आहे उहो हक़ आहे हुन में को शक न आहे हिकु त उनजे ईमान वारे हुजण जो महबूब ऐलान फरमाए छॾियो ॿियो त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इहा आसानी फरमाई जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं उनजे जनाज़े खे खणी आया ॿी हदीस पाक में बि अहिड़ो वाक़ियो अचे थो हिकिड़ो सहाबी सगोरो आहे जॾहिं अलाह जो महबूब तबूक जे तरफ़ ॾे वञनि पिया जंग जे लाइ वञनि पिया त उहो बीमार हो उनजो नालो हज़रत मुआविया महबूब जी बारगाह में अर्ज़ु कई साईं मां बीमार पियो आहियां मरीज़ आहियां पाण त तुंहिंजे मथां जिहाद फ़र्ज़ न आहे चई इहा ॻाल्हि न आहे ॻाल्हि हीअ आहे जो महबूब तूं जो हलियो वञी ओॾे जिहाद ते पोयां मां जो वफ़ात करे वञा त पोइ मुंहिंजी मालिकी केरु कंदो ईमान त ॾिसो न साहबनि मुंहिंजी वाहर केरु कंदो मुंहिंजो कुल्हे कांती केरु थींदो मुंहिंजो जनाज़ो केरु पढ़ाईंदो अलाह जे महबूब फरमाए त तोसां मुंहिंजो वाइदो आहे तुंहिंजो जनाज़ो मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ाईंदुसि अलाह जो महबूब तबूक में जॾहिं हुते पहुतो आहे त पोयां हुन सहाबी जो इंतकाल थी वियो आहे सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते सहाबनि खे इरशाद फरमायो त सहाबियो मुआविया जे जनाज़े खे अलाह जा मलाइका खयों था अचनि सफ़ू ॿधो त मां मुहम्मद करीम जनाज़ो नमाज़ पढ़ायां महबूब जी शफ़क़त आहे महबूब जी करम नवाज़ी आहे पंहिंजी उम्मत सां जंहिं जहिड़ो इसरार कयो आहे अलाह जे महबूब खे सलाम जे मथां महिरबानी फरमाई आहे पर इहे सभु आसानियूं ॿियूं महिरबानियूं रब करीम पंहिंजनि जे वास्ते पाण पैदा फरमाईंदो आहे त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो अॻिते आख़िरी आयत में इरशाद फरमाई त सब्र कयो ऐं सब्र जे अंदरि तव्हां हिक ॿिए में अॻिराई कयो अहिड़ा साबिर हुजो जेकॾहिं ॿी धुर वारो साबिर आहे त तूं उनखां वधीक साबिर थी ॾेखार ऐं ॿियो राबतू मां मुराद आहे पंहिंजी सरहदुनि खे संभालणु पंहिंजी निगहबानी करणु पंहिंजे माल जी पंहिंजे घर जी पंहिंजे ॻोठ जी राबतू मां मुराद इहा आहे त चौकीदार रखो रात जे टे में तव्हांजे घरनि जे मथां तव्हांजे शहरनि जे मथां उहे निगहबानी कनि वतक़ुल्लाह लअल्लकुम तफ़्लिहून अने अलाह जी ज़ाते बाबरकात खां ॾिजो तव्हांजो तव्हां कामयाबु थी वेंदो अलाह ताला सां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।